भरोसो आहे मिलियाऊं त कुझु दफ़े अखियुनि खे ॾिसी कोढड़ो त थिए अर्ज़ कयईं ओ पंहिंजी आख़िरी अॼु मुलाक़ात आहे वरी ज़िंदगीअ में पोइ मिलूं न मिलूं हिक ॿिए ॾे सजण चैनल सब्सक्राइब करना तो तानी मेहरबानी थी लाइक शेयर सब्सक्राइब प्लीज रात आहे पंजी आखिरी अज मुलाकात आहे ओ पंजी आखिरी अज मुलाकात आहे वरी जिंदगी में ओ मिलूं इरफान अली यार जो साथ सवारी जो पर वरी फरमा चलण जाए वरी जिंदगी में पो मिलूं न मिलूं मोह हिक ॿिए जो पो ॾिसूं न ॾिसूं अॼु विछेण वारी रात आहे अॼु आख़िरी हीअ मुलाक़ात अॼु आख़िरी अॼु मुलाक़ात आज यारी जो साथ है खास बात अज वे हुसजन सिकता है वठूं ऐं रोई फिरी मोकलाए वठूं प्लीज मेरा चैनल सब्सक्राइब जरूर करना थैंक यू फॉर वाचिंग शेयर एंड लाइक वरी जिंदगी में वो मिलूं न मिलूं हिक ॿिए सैयद वो अचूं न अॼु विछेण वारी रात आख़िरी अॼु मुलाक़ात आहे ओ पंहिंजी आख़िरी अॼु मुलाक़ात आहे सैयद शफकत हुसैन शाहबाज आज साल मोहब्बत में असां उजड़ी वियासी मजबूर केॾा वसंदासी मोहब्बत में असीं उजड़ी वियासी मजबूर केॾा वसंदासी अॼु मुलाक़ात वरी ज़िंदगी में पोइ मिलूं न मिलूं हिक ॿिए ॾे सजण पोइ अचूं न अचूं अॼु विछेण वारी रात आहे पंहिंजी आख़िरी अॼु मुलाक़ात आख़िरी चवेरा
चमेराज अली शाह चमेराज अली शाह दुख सहिदाए वो लगई ही मोकल ने फुटी फिर बात आहे पंहिंजी आख़िरी अॼु मुलाक़ात आहे पंहिंजी आख़िरी अॼु मुलाक़ात वरी ज़िंदगी पोइ मिलूं न मिलूं हिक ॿिए जे सजन पोइ अचूं न अचूं लाड़ काणे वरी पोइ अचूं न अचूं अॼु विछेरण अॼु मुलाक़ात ओ पंहिंजी आख़िरी मंगरिया मुलाक़ात आहे चमेराज अली शाह दुख सहिदाए लगई यकीन मुझो वठना मोकल ने फुटी फिर बात आहे पंहिंजी आख़िरी अॼु मुलाक़ात आहे